बिरासिटी में खबर ईंदड़ बिरासिटी बरसन ताली लिंक रोड ते हथियारबंद जो गोठाणे ते हमलो गोली लगण सबब गोठाणो गुलाम फर्क कलोड़ो सख्त जख्मी अस्पताल दाखिल। पुलिस एजेंसी दाखिल करे इलाज लाइ लेटर जारी करे छॾियो। सिलसिले में जख्मी गुलाम फर्क कलोड़ो ॿुधायो त मुंहिंजो पंहिंजे भाइरनि गुलाम अब्बास कलोड़ो, गुलाम अकबर कलोड़ो, गुलाम शबीर कलोड़ो, गुलाम नबी कलोड़ो, गुलाम रज़ा कलोड़ो सां ज़रई ज़मीन जे मामले तां तकरार हलंदड़ आहे। अॼु मां पंहिंजी घरवारी सां गॾु मोटरसाइकिल ते सवार थी पंहिंजे सोहरनि जे ॻोठ गुलाम हुसैन कलोड़ो वञी रहियो हुयसि त रस्ते में 5 हथियारबंदनि ज़बरदस्ती रोके हमलो कयो। मज़म्मत ते हिननि मूंखे गोली हणी ज़ख्मी करे छॾियो ऐं डॉक्टर पारां ज़ख्मी खे तबी इमदाद ॾिनी पई वञे। ॿिए पासे पुलिस ॿुधायो त ज़ख्मी खे इलाज लाइ लेटर जारी करे छॾियो आहे, जॾहिं त वधीक जांच करे रहिया आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।